मीरपुर माथेलो जी एटीसी कोर्ट में एमपीए जा महताब खान ॾहर हमलो केस जी ॿुधणी थी। पीपी अॻवान एमपीए सरदार शहरियार शर जी ज़मानत में 25 अप्रैल ते वाद कई वई आहे। ॿुधणी दौरान शहरियार शर टंग भगल हालत में जवाबदार तौर अदालत में पेश थियो। केस में एमपीए जा महताब ॾहर पण अदालत पहुतो। अदालत सरदार शहरियार खान शर जी कच्ची ज़मानत में वाद कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। इन मौके ते सरदार शहरियार खान शर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे नाहक कूड़े केस में फासायो वियो आहे। मक़तूल ज़फर ॾहर जे वारसनि खे चवां थो त पंहिंजो केस ख़राब न कनि। मूं ते इल्ज़ाम कूड़ा आहिनि जंहिंजो मुड़ुस ते मुक़ाबिलो कंदुसि। इन मौके ते एमपीए जा महताब खान ॾहर चयो त मामलो अदालत में आहे, हिन करे मां इन ते कुझु ॻाल्हाइण नथो चाहियां। असांखे ब्यूरो ॿीहर ॿुधाईंदा हलो त मीरपुर जी एटीसी कोर्ट एमपीए जा महताब ॾहर हमलो केस जी ॿुधणी कंदे एमपीए सरदार शहरियार खान शर जी ज़मानत में 25 अप्रैल ताईं वाद करे छॾी आहे। अंडर ट्रायल तो महिरबानी करे इन्वेस्टिगेशन आहे इन करे असरअंदाज थी ना सुनी करे ना हाणे हाज़िरी कॾहिं थी सर? 25 तारीख़ 25 तारीख़। जीअं त अॼु असांजी हाज़िरी हुई तो फरियादी जो वकील अॼु पेश थियो आहे। 25 तारीख़ जी हाज़िरी थी आहे तो असां पंहिंजो पाण खे कोर्ट सगुर जाॾो पेश कयो आहे। हालांकि मूंखे धक बि लॻल आहे, मुंहिंजी टंग टुटल आहे, उन खां बावजूद हिन पोज़ीशन में बि मां पंहिंजो पाण खे कोर्ट जे आॾो पेश कयो आहे। तो मूंखे पूरो उमेद आहियां मां त मूंखे इंसाफ़ मिलंदो। मसइल ज़्यादती थी आहे ऐं मूंखे सियासी मैदान खां मूंखे मुंहिंजे पुट खे सियासी मैदान खां हटाइण जे ख़ातिर अॻ में बि हिननि हरबा इस्तेमालु कया आहिनि, हाणे बि हिकिड़ो हुन हरबो इस्तेमालु कयो आहे। त मां शहीद ज़फ़र ॾहर जे वारसनि खे बि चवंदुसि त तव्हां पंहिंजे खून न विञायो हिन जे आसिरे ते। खून जा पेरा खणो, तव्हांजे खून सां ड्रामो थियल आहे। तव्हां पेरा खणंदो त फरियादी जे घर में पवंदा। महिरबानी।